हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू अ ब्रांड न्यू ईशा का व्लॉग। आज जो है हम जा रहे हैं सिनेमा में। वो भी कौन सी मूवी, गेस करें कौन सी मूवी हम देखने जाएंगे। हिंट दे रही हूँ, पाकिस्तानी मूवी जो कि इस ईद पे रिलीज हुई है। हो गया कमेंट में बता दिया आप लोगों ने। सो मैं बता रही हूँ आपको। सो आज हम जा रहे हैं सिनेमा में, जो कि लाड़का नाम है मूनप्लेक्स लव गुरु। मुझे ये कह रही है कि ऑरेंज शर्ट इतनी अच्छी नहीं लग रही, पता नहीं चेंज करनी पड़ेगी या फिर ब्लैक पहननी पड़ेगी, क्योंकि इस वाली पैंट पे मैंने हमेशा जो है ना वो ब्लैक ही पहनी है। तो आज मैं चेंज करना चाहती थी, लेकिन जो मेरी बहनें कहेंगी वो ही करूँगी। जी छोकरी चार पहन ओ शिट लाइट ही हली वेव अची वही वापस। सभिनीनि जा आउटफिट ॾिसो कहिड़ा मस्त मस्त शस्त शस्त बि। ही ॾिसो गाज़ी तैमूर कीअं सुम्हियो पियो आहे, तयारु थी करे। असां थोरो बि ॻाल्हाईंदासीं न उथी पवंदो, तयारु थी करे सुम्ही पियो आहे। मूंखे अॼु मेकअप शेकअप नाहे करणो, त अॼु मां वेठी आहियां आराम सां, ॾिसां पई पंहिंजूं बेगमात कीअं तयारु थी थियनि, मस्तु शस्त तयारु थी थियनि। मां चुप करे वेठी आहियां। ही त खां वठी एॾो तयारु थी आहियां, एॾी देसी मतिलबु कपिड़ा बि पाता आहिनि, शूट्स कयूं आहिनि। अॼु मूं ऐं नोनी बाक़ाइदे सिंपल ऐं एलिगेंट पंहिंजो लुक रखियो आहे, ऐं बाक़ी सभिनीनि खे वेही ॾिसूं था त कीअं हिक ॿिए सां चिड़नि थियूं वेठियूं। तूं मूंखे हे शइ ॾे, तूं मूंखे हे शइ ॾे। हींअर मथे पई वञा, मूंखे मामा जो सॾु आयो आहे। मूंखे लॻे थो मुंहिंजो आउटफिट मामा खे नथो वणे बिल्कुलु बि। वधीक हलूं था, जेको मूंखे फील थियो उहो मूंखे इहो ई फील थियो। ॾिसो मामा छा थी चई। जी मामा छा था चओ? छा कहिड़ी कहिड़ी मूंखे इहा ॿुधायो पहिरियां। ड्रेस चेंज थींदी न, मां इहो ई ॿुधाया आई हुयमि न। मूंखे लॻे थो त हिननि खे मुंहिंजो आउटफिट नथो वणे, इन जे करे हाणे ही मूंखे मथे था घुराइनि। हाणे इहो मूंखे कीअं मथे घुराईंदा अथव, छा हेॾे अच कमु अथई। हाणे माण्हू कमु ॿुधण जे लाइ त मथे ईंदो न। मां हाणे हीअ शर्ट पाती आहे, चवां थी त मां शर्म न आई, मां पंहिंजी फोन थी ॻोल्हियां हेठि मथे, तूं वरी व्लॉग थी ठाहे न। मां होॾां अॻियां ॾिठमि त मुंहिंजी फोन हाणे मोस्टली त मां नोनी जी फ़ोन मां कंदी आहियां व्लॉगिंग, छो त हुनजी बि आईफोन थी वई आहे माशाल्लाह सां। हाणे अल्लाह प्रिंसेस ट्रीटमेंट। गाइस मामा जे चवण ते पंहिंजी शर्ट मां चेंज करे आई आहियां, जेका ॻाल्हि हुजे। हुनखे ऑरेंज पसंदि न पई अचे। हेॾी यार छा थी वियो आहे। टाइम छो थी ज़ाया करे, ॿुधाए या त मां हेठि वञा, ॿिए कंहिंखे चवां न नथी अचे। वराए वराए ॾे बसि मां वञा थी। वराए 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 वञण ॾे। वराए वराए कया थी वराए। ही असांजी आहे बर्थडे गर्ल। हैप्पी बर्थडे डियर कर गर्ल। ही हमेशह कर्ल कंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे न। केतिरो अमाउंट खणी था हलो जंहिं मां असांखे ट्रीट ॾींदव? हा छो नथिंग 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 अॼु कोन हलंदो। अॼु बाक़ाइदे शथिंग शथिंग हलंदो। मतिलबु एतिरो त लॻे न त असांजी सुंदर वारी कज़िन जी बर्थडे आहे। हा उते हली ॾिसूं था। बसि सभु रेडी शेडी थी विया आहियूं। हीअ तयारियूं ॾिसो अञा ताईं हलनि पियूं थियूं। छोकिरियूं तव्हांखे मां हिते ई बीठल ॾेखारे वई हुयमि न, हींअर ताईं उते ई थी तयारु थियनि। बसि जल्दी हलूं था उते, पोइ तव्हांखे वधीक अपडेट कयां थी। गाइस हम सिनेमा आ गए। गाइस इंटरमिशन थी वई आहे। वेही सुठी ॾाढी सुठी लव करूं यार। हुमायूं सही कयो न तॾहिं यार। अदा स्ट्रिंग खपे। 1 hour later. सिनेमा खां हेॾे चस्का असां पंधि आहियूं, छो त सफ़ा घटि पंधि हुयो, हिन जी वजह सां। उन खां पोइ घर वेंदासीं त गाॾी घुराए वठंदासीं, कोई कहिड़ो मसइलो आहे। पाण हिते डिनर करणु आयासीं, तव्हांखे ॿुधायो हुयो। ॾाढी बुख लॻी, पॉपकॉर्न खाधासीं, पोइ सोचियोसीं त हाणे वञूं था कुझु डिनर शिनर कयूं था। सो हाणे फ़िलहालु मेन्यू शयूं ॾिसूं था, हुन मां जेको घुराईंदासीं तव्हां ॿुधाईंदासीं।
गाजी तैमूर ये देखो खाला दे देखो ही इज बिजी पूरी पराठा हाँ चटनी लो ले मायो ठीक है चटनी ले मायो तकरीबन सॼो फूड अची वियो कश्यप पंहिंजी मिशन पे अची वई आहे मीडियम एंड लार्ज सभु उथी विया आहिनि ऐं मूं कुझु खाधो ई कोन्हे अञा ताईं मुंहिंजे लाइ पार्सल थींदो गाइस कुझु ऑर्डर अची वियो आहे कुझु न आयो त कुझु वेठा आहिनि ॾिसनि पिया असांखे शाबादानी जल्दी ए ओ मिशन फेल्ड यार वरो वारो पीस है ना तने छाया ये तू रोल ना खाई मां खाए सो पिज़्ज़ा ही अञा पाण रोल बि न आहिनि खाधा अधु ऑर्डर अञा अची वियो अधु अञा रहे पियो तक़रीबन सभिनी जो फिनिश बि थी वियो अञा अधु ऑर्डर कोन्हे आयो ॾिसो था ऑर्डर कयो जो बार-बार ना अलग-अलग पहुंचे इन्हनि करे स्नैप पे ब्रांड ते दिल मच जे खपे तो त स्नैप एक मामून के अलग-अलग मोकलण शर्म थी अचे दादा अचे त मां मोकली ना सही मां पिज़्ज़ा जी मोकली ना जो त हे हिकड़ो गोलो कबाब वठो असां खे हिकड़ो पिज़्ज़ा जो पीस न बा इहो असां न कंदासीं असांखे पिज़्ज़ा लवर अचे पियो ऑर्डर वठी वठां फाइनली फूड हेॾे बि पहुची वियो हिकड़ो ॾियो असां रोल खाए वियासीं भई रोल जल्दी ॾियो जेको केचप न खाए उन जे लाइ रायतो तो लास्ट बट नॉट द लीस्ट इहो आहे असांजो शेक कर टेस्ट कर तोखे अञा स्लिम थी लॻी आहे हाल बुरा थी विया एॾी गर्मी थी वई आहे जंहिंजी का हद न आहे हाणे पाण खाई पी करे बसि सिधो ई घर था हलूं मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ ब्लॉग पसंदि आयो हूंदो हिन छोकिरी ॾाढो एफर्ट ॾिनो हिन ब्लॉग में सभिनीनि जा फ़ोटोज़ वीडियोज़ कढिया अथई ॿाहिरि गाॾी अची वई आहे पर मां ॾिसो ब्लॉग कीअं थी ठाहियां ॼण गाॾी न आहे अची वई न हलो जल्दी था अचूं ईअं न त पंहिंजो ई शेक खणी वञो हीअ असांजी बर्थडे गर्ल घर अची करे असांखे एॾी महिनत कराई अथई छा लिखियलु आहे हेलो बर्थडे गर्ल इहो हाणे फ़ोटो निकिरंदो सभु बीठा आहियूं थिया हेॾी गर्मीअ में लिटरली मुंहिंजा वार था ॾिसी तव्हांखे वारनि मां ख़बर पइजी वई हूंदी त मुंहिंजा वार कीअं आहिनि मां वञा वठी मां एतिरी लेट न हाणे You are the only one जिसके साथ कैंडल कोन सुठी लॻंदी फोन वारो पाण सुठो लॻंदो हुनखे हीअं पकड़े हू सुठो लॻंदो फोन बंदि थी वई न यार थोरो बधी छॾियो अथई हाणे फुली तयारी आहे काल हली वई नोना ॾे ही भाई नोना कयो अथव सिस्टम आई कॉल न आई हुया 1 hour later मूवी ॾिसण विया हुयासीं जीअं त तव्हांखे पूरो व्लॉग ॾेखारियमि त असां पाकिस्तानी मूवी ॾिसण वियासीं सुठी बि हुई पाण हुन में मायरा खान ऐं हुमायूं सईद हुया त असांखे ॾाढा सुठा लॻा लेकिन एनीवेज़ अहिड़ी कोई स्टोरी न हुई हुन जे अंदरि पर असांखे पसंदि आई छो त हुनजे वे ऑफ ड्रेसिंग मायरा जो ॾाढो सुठो हुयो एनीवेज़ उनखां अलावा मुंहिंजी कज़न जी बर्थडे हुई सभु कमेंट्स में वञी करे हुनखे बर्थडे विश कयो उनखां अलावा हींअर मां हाणे टोटल ई टायर्ड थी वई आहियां सफ़ा हालत ख़राबु थी वई आहे छो त पाण यको खां वठी ॿाहिरि वियासीं पहिरियों सिनेमा वियासीं पोइ डिनर कयोसीं उनखां बाद घर आयासीं वरी फ़ोटोशूट कयोसीं सो एनीवेज़ ॾाढो मज़ो आयो फैमिली सां वञण में मज़ो ई अलॻि आहे लिटरली मतिलबु फील ई पंहिंजी आहे सो लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब करणु विसारजो कोन सो मिलूं था अॻिले व्लॉग में ऐं जल्दी जल्दी कमेंट्स कयो त अॻिलो व्लॉग कहिड़ो हुजे सो तेसि ताईं में बि मां लाड़काने में हुजां त तव्हांजूं सॼियूं जेके बि फरमाइशिस आहिनि लाड़काने में मां पूरी करे सघां जेको बि रेस्टोरेंट ऐं हिकिड़ो ॿियो रेस्टोरेंट खुलण वारो आहे उनजी अञा ओपनिंग हाणे थींदी त पाण उते बि वेंदासीं सो उन व्लॉग जो बि तव्हां इंतज़ारु कंदो ऐं ईअं ई प्यार बरसाईंदो मिलूं था अॻिले व्लॉग में अल्लाह हाफ़िज़ बाय बाय